घोटकी बेले खाते पारां कोठायल तकरीब में सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श खान महर, डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली ज़ैदी ऐं डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर सैयद आमिर हुसैन शाह बूटा पोखे शजरकारी मुहिम 2025 जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते ज़राअत वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर ॿूटनि जी अहमियत खे उजागर कंदे चयो त उहे उपाउ मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे घटाइण ऐं माहौलियात खे बहितर बनाइण में मददगार साबित थींदा। वण पोखण सां न रुॻो ज़मीन खे सरसब्ज़ थिए थी पर असांजी ईंदड़ नसलुनि जी हिफ़ाज़त पिणु थिए थी। हुन चयो त वण पोखणु हिकु सदको जारी आहे। उहे माहौल खे सुठो ऐं आबोहवा साफ़ सुथिरो रखनि था पर इंसाननि खां अलावा पखियुनि ऐं जानवरनि जी ख़ुराक जो ज़रियो पिणु आहिनि। हर शहरी खे हिन नेक मक़सद में हिसो वठणु घुरिजे। हुन वधीक चयो त सिंध हुकूमत माहौलियाती तहफ़ुज़ ऐं पाइदार तरक़ीअ लाइ पुरज़म आहे। इन मौक़े ते सेक्रेटरी ज़राअत सुहेल अहमद कुरैशी, डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली ज़ैदी, DG रेंज रिसर्च मज़हर कीरो, डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर सैयद आमिर हुसैन शाह, फॉरेस्ट ऑफिसर काशिफ लगारी ॿिया पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।